तकरार ड्रामे जी अचण वारी क़िस्त में छा बावल ख़ान ऐं मूसा गॾिजी करे शामिर ऐं मूसा जी भेण खे ॻोल्हण में कामयाब थी वेंदा। छा नेक्स्ट एपिसोड में दरिया ख़ान जेको आहे सजावल ख़ान खे दोस्ती जो हथ वधाईंदो, वरी ठाह कंदो दरिया ख़ान ऐं हाकिम ज़ादी जो बि ॾस ॾींदो। छा मूसा सां ठाह कराईंदो सजावल ख़ान जो? इहा हाकिम ज़ादी जी फ़िलहाल का ॻाल्हि कान कंदो, छो त हाकिम ज़ादी दरिया ख़ान वटि आहे। दरिया ख़ान वटि वरी मूसा वियो आहे। मूसा खे त ख़बर न आहे दरिया ख़ान वटि को हाकिम ज़ादी बि आहे। छा लाला इहो पीछो करे हमरा जो वञी पंहिंजे पीउ ताईं पुॼी वेंदो ऐं हुनखे छॾाईंदो? छा पुलिस इन वादे खे बि छॾे ॾींदी या न? अचो तव्हांखे सभु कुझु ॿुधायूं था इन एपिसोड में। दोस्तो पहिरीं ॻाल्हि हीअ त नेक्स्ट एपिसोड में जेको आहे तव्हां ॾिसंदो दरिया ख़ान वटि वेंदो मूसा ऐं मूसा जेको दरिया ख़ान वटि वेंदो सजावल ऐं दरिया ख़ान उनखे इज़त ॾींदो ऐं उनखे सभु कुझु उहो कंदो ऐं उनखे मूसा जो मतिलबु ठाह कराइण जी बि कोशिशि कंदो, हामी भरींदो, यानी सजावल खे मोटाईंदो कोन। ऐं मूसा सां बि बाद में वञी मिलंदो दरिया ख़ान, छो दरिया ख़ान वटि आहे हाकिम ज़ादी, लेकिन दरिया ख़ान खे ख़बर न हाकिम ज़ादी किथां जी आहे। उन त न ॿुधायो आहे का मां मूसा सजावल जी भेण आहियां। अहिड़े हिसाब सां हू फ़िलहालु उते ई ॻाल्हि रहंदी। बाक़ी मूसा ऐं जेको आहे भावल गॾिजी करे ठिकाणनि ते छापा हणंदा ऐं ॻोल्हण जी कोशिशि कंदा शामिर खे ऐं मूसा जी भेण खे। बाक़ी लाला पीछो करे हिकु ॿ क़िस्तूं लॻंदियूं लाला खे, लेकिन आहिस्ता आहिस्ता नवाब ख़ान जे ठिकाणनि जे वेझो वेझो पुॼी वेंदो। लेकिन उन हमरा खे शक पइजी वेंदो त लाला मुंहिंजो पीछो करे थो, उहो रस्तो मटाए वेंदो आहे, यानी ग़लति रस्ते ते हली वेंदो आहे लाला खे बरगलाइण जे लाइ, जीअं ख़बर न पए भटकाइण जे लाइ। बाक़ी मीर ख़ान जेको आहे हाणे लाला जे पीउ खे मारण जी पूरी कोशिशि कंदो। इहा हुई अॼु जी अपडेट। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।